अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 30 मई ऐं सुबुह जा तक़रीबन 9:20 थिया आहिनि। मोकल जो ॾींहुं हो त देरि सां उथियमि। मोकल यानी मां बि ईअं ई मल्हाईंदी आहियां, ॼण मां बि कंहिं नौकिरीअ ते आहियां। टाइम जी त पाबंदी कयां थी न रोज़ानो, सो ईअं सम्झो त उहा मुंहिंजी जॉब आहे। सो माशाल्लाह 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 एॾी त प्यारी हवा थी लॻे जो ॿाहिरि अची ॼण दिलि ख़ुशि थी वई आहे, ज़बरदस्त। हे मुंहिंजो दरवाज़ो हिकु दफ़ो वरी किरी पियो आहे, हिनखे ॿीहर हणंदमि इंशाअल्लाह। ज़ाहिर शयूं पुराणियूं थींदियूं आहिनि, लूज़ थींदियूं आहिनि। सो प्लांट्स वटि अची करे मज़ो अची वियो आहे। ऐं मनी प्लांट माशाल्लाह मुंहिंजो ईअं वधियो आहे जो छा ॻाल्हि कजे, अलाह जी कुदरत जी, अलाह जी शान जी। फर्न मुंहिंजो मोस्ट फेवरेट प्लांट, फर्न मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे। ऐं स्पाइडर प्लांट मूं वटां सॼा ख़तमु थी विया। अॼु मस अॼु न बल्कि हिन दफ़े इहो वधियो आहे। ऐं हीअ ॾिसो मथी कुंडीअ जो मनी प्लांट माशाल्लाह माशाल्लाह नज़र न लॻे इन्हनि खे, छो त बहरहाल नज़र पंहिंजी बि लॻी वेंदी आहे ऐं नज़र बरहक आहे, नज़र कोई ईअं किसो न आहे। सो मज़ो लॻो पियो आहे। अच्छा, हिन जा गुल जंहिं महिल निकिरंदा आहिनि न, पोइ वरी तेसि ताईं मां हितां व्लॉग ठाहे वीडियो ठाहे हली वेंदी आहियां, पोइ निकिरंदा आहिनि, पोइ वरी शाम ताईं जेके बंदि बि थी वेंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि। हे ॾिसो, हे येलो निकितो आहे, हे कल्ह जा आहिनि, अॼु में हे पिंक निकिरंदो। ऐं मुंहिंजी सदोरी भेण बि मूंखे हर क़िस्म जे कुंडियुनि मां हिन में वैरायटी जेका हुई हणी ॾिनी हुई। त हे पोइ जॾहिं मां खणी आई हुअमि, शायदि कंहिंखे यादि हुजे त मल्टी कलर गुलनि सां हिकिड़ी भरियल कुंडी हुई। ऐं मनी प्लांट जी बहार हिते ॾिसो। बसि सोचां थी त मां कुझु शाखूं कटियां त जीअं उन्हनि खे मां अंदरि किथे हणी सघां। हे हिते हिकिड़ी वल लॻल आहे, त इहा बि हिते हेठि ताईं भरियल आहे। ऐं हिन में ढेर सारियूं नंढड़ियूं टाइनी ग्लासनि जेतिरियूं कुंडियूं आहिनि, या ईअं चवां जेके ठिकर या चांहि जा गिलास हूंदा आहिनि उहे आहिनि शायदि, उहे अको अलाए कॾहिं खां रखियूं आहिनि। पेंट कंदमि, हा कंदमि। ऐं हिन में बि ॾिसो स्नैक प्लांट निकितो। मुंहिंजो बसि पुॼे न मां हिन जो नालो मटाए लवली प्लांट या कुझु ॿियो रखांसि। हिकिड़ो त चई स्नैक प्लांट नालो आहे, ॿियो टंग ऑफ मदर इन लॉ, अल्लाह अकबर, एॾो किनो नालो, मतिलबु ससु जी ज़ुबान, छा मतिलबु आहे? मूंखे न वणी इहा ॻाल्हि, इहो कहिड़ो नालो आहे? पर हाणे छा कयूं, अलाए कीअं रखियो। मूंखां पुछनि हा त इहो त न रखांसि, घटि में घटि। ॾाढो बुरो लॻो मूंखे, ॿई नाला हिन जा नथा वणनि। ऐं कल्ह मां हे ॿाहिरां मां सफ़ाई करे ॿाहिरि क्यारियुनि जी न, त हे हिकिड़ो नंढिड़ो प्लांट हुयो, अलाए मूंखे छा पियो लॻे त मां पटे अची हिन कुंडीअ में, माना पूरो ई अची वियो रूट समेत, त मां हिन कुंडीअ में पोखे छॾियो। पर मां चयो लॻी वेंदो, अञा त कोन लॻो आहे, सड़ी वियो आहे, सुकी वियो आहे, बल्कि टेंशन में आहे। ऐं इहा तव्हांखे ख़बर हूंदी त प्लांट्स बि टेंशन में हूंदा अथव, जॾहिं उन्हनि जी जाइ मटाइबी आहे, उन्हनि जा पॉट चेंज कबा आहिनि या उन्हनि जी ट्रिमिंग कबी आहे, त प्लांट्स बि टेंशन में हूंदा आहिनि, वीचारा परेशान थी वेंदा आहिनि, डिस्टर्ब थींदा आहिनि। त अलाए इहो डिस्टर्ब आहे या सड़ी चुको आहे। सो बहरहाल अॼु जो प्लैनिंग में उहा ई सिलाई आहे जेका मां कल्ह खां कयां थी। ऐं पाण खे रेस्ट ॾियणु ज़रूरी हो, इन करे मां उहा छॾे ॾिनी अध में, पर छा उन में ई टंगियो पियो। पर मां चयमि न, थकिजी पियमि त पोइ वरी पूरत न पवंदी मुंहिंजी। सो इहो त हिन महिल ताईं जो हाल अहिवाल। ज़हरा अची चुकी आहे, योम मज़दूर मल्हाइजे थो ऐं मज़दूर पंहिंजे कमनि ते आहिनि, ऐं ऑफिसनि वारा सभु पंहिंजे घरनि में आरामी आहिनि। जेके रियल मज़दूर आहिनि उहे सभु रोडनि ते आहिनि ऐं पंहिंजे धंधनि ऐं कमनि ते आहिनि। सो कचिरे वारा अञा ताईं न आया आहिनि, त असां इलाही सारो कचिरो बि कढी रखियो आहे। ऐं अॼुकल्ह सफ़ाई, डीक्लटरिंग, छांटी इहा मुंहिंजी हले थी पई। ऐं डीक्लटरिंग बि इलाही क़िस्मनि जी हूंदी आहे, त भई हिकिड़ी अहिड़ी हूंदी आहे जंहिंमां मां हे शयूं रखां थी, हिन मां कुझु ठाहींदमि, या हे शइ मां डोनेट करे थी छॾियां, कंहिंजे कमु अची वेंदियूं, सुठी ॻाल्हि आहे। ऐं हे शइ मां उछलां थी, कंहिंजे कमु जूं आहिनि। सो मां जेके ॿियनि खे ॾियणियूं आहिनि उहे बि धार कंदी थी रहां, अलॻि सां कंहिं थेलनि में, कंहिं खाननि में विझंदी थी रहां। ऐं जेके उछलण जूं आहिनि उहे रोज़ानो कचिरे वारे खे जॾहिं बि ईंदो आहे त हिकिड़ो थेलो भरे ॾेई छॾींदी आहियांसि। त इहो कम जो सिलसिलो जारी आहे। ऐं कुझु शयूं जेके वाक़ई मां यूज़ कयां, ॿाहिरि ॾिसे माण्हू आहिनि न आहिनि। सो क्यारियूं मां साफ़ु करायूं कल्ह, इहे बि ॾिसो साफ़ु सुथरी, ऐं उहो साम्हूं वारी बि। सो बसि थोरा ॿ पैसा ख़र्चु करणा हूंदा आहिनि, सभु कम थी वेंदा आहिनि। हिते इलाही माण्हू आहिनि जेके चाराना बि ख़र्चु नथा करणु चाहिनि, ऐं पोइ नतीजे में उन्हनि जा घर
ॿाहिरां गंदनि जा ढेर ऐं पोइ वीचारा यूनियन वारा रड़ियूं कंदा पिया त भई गंदु खणायो, ख़राबु थो लॻे। ईअं ॾींदा न त पोइ थोरा पैसा ॾेई खणाए वठनि। सहूलियत, हर सहूलियत मौजूदु आहे हिते, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़र्चु करिणो पवंदो आहे। सो बहरहाल हितां जो किसो थियो ख़तमु, इलाही कुझु ड्रिगो ई किसो थी वियो। पूरा 10 थिया आहिनि, ज़हरा हली वई ऐं मां इन विच में ॾही बि ॼमायमि, खीर जूं देॻड़ियूं ख़ाली करे, मलाई कढी, जेको बि करिणो हूंदो आहे। छो त ज़ाहिरा देरि सां उथियमि, सभु कुझु देरि सां ई पियो थिए। ऐं हे मूंखे सुराण जेके आहिनि सभु इस्त्री करे ॾिना आहिनि, जेके मां ठाहिया हुया। पर मूं वटि इलाही सारियूं पटियूं अञा आहिनि, त मां हाणे कंदमि स्टार्ट हिते कमु। त जेतिरो अञा बि थी सघे त मां ॿिया बि ठाहे सघां, जेकॾहिं कुझु अहिड़ा पीसिस ॻंढियल त उहे बि ठाहे ई वठां, पोइ मां कम में हथु विझां। हीअ मुंहिंजो हिकिड़ो टुकड़ो हेॾे किरियो पियो आहे, सो ईअं थींदो रहंदो आहे। सो मां हाणे हिते कंदमि सिलाई स्टार्ट इन्हनि पटियुनि खे ॻंढण जी। 11:15 थिया आहिनि ऐं मां हे कमु वाइंड अप करे छॾियो आहे। बचियल पटियूं सभु हिन में विझी छॾियूं वापसि। ऐं हे 3 पीसिस मां हाणे ठाहिया आहिनि, हिकिड़ो इहो, ॿियो ऐं टियों। छो त मां साइज़ वाइज़ थी ॻंढियां, जेके तमामु नंढियूं नंढियूं उहे पाण में, वॾियूं पाण में, मीडियम पाण में। सो इहे सभु ॻंढिजी वियूं आहिनि। हाणे मां सुराण वेंदासीं ॿाहिरि। हिकिड़ो त असांजा चांवर ख़तमु थी विया आहिनि ऐं ॿियो बि भाॼी ऐं फ्रूट वग़ैरह बि वठंदासीं। असांजो इन करे इरादो आहे ॿाहिरि वञण जो। टेलर आयो, कपिड़ा ॾेई वियो, सुराण जा बि मुंहिंजा बि। हे त अलाए मुंहिंजो 2, 2.5, 3 सालनि खां वरितलु हुयो, त उहो पियो आहे, त मां सिबाई न पई ऐं अञा हिन जो रओ बि ठाराइणो आहे। सो हे सिबी ॾेई वियो आहे। हे कमीस बॉर्डर आहे कमीस जो, हे ॻिची आहे, ॿाहूं बि अहिड़ियूं ठहियलु अथसि, ऐं हीअ शलवार। ऐं ॿियो जेको ज़ुल्म करे वियो आहे मूंसां वीचारो, मथां पियो पिटे पाण बि। हे ॾिसो, मुंहिंजी वाइट चिकन जी शलवार मां कमीस सिबी वियो आहे। ॾाढो मूंखे अफ़सोस थियो, ॾाढो ॾुख थियो। मां चए तो नहीं मैं दूसरा कपिड़ा लेके आपको बना के देकर जाता हूँ। मां मना कयो मांसि, त मां चयमि न बसि ज़रूरत न आहे, मां ॿीहर वेंदमि त ॿियो वठी ईंदमि। एॾो सॉफ्ट ऐं प्यारो कपिड़ो मां वठी आई हुयमि, त पंहिंजी ब्लैक एंड वाइट रओ ऐं कमीस हुई। सो बहरहाल हाणे मां हिन जो छा थी करे सघां, पियो हुजे, कोई मसइलो न आहे। पूरो हिकु थियो आहे ऐं असां मोटी आया आहियूं। असां वियासीं मेट्रो। सुराण पंहिंजे लाइ बर्गर वठी आई आहे, त लंच में इहा खाईंदी बर्गर। ऐं ॿियो हे अलाए छा छा चोगो वठी आई आहे। ऐं सुराण हे छा ठाहींदीअं? अच्छा, जेको बि स्लाइडर्स, अलाए कहिड़ा कोड़ी वाला। ऐं हा, त हिंदाणो वरितोसीं। ऐं हिन में छा छा आहे, हिन फ्रूट ई आहे, भाॼीअ में टमाटर, सावा मिर्च, बसि इहे ई वरिता। ऐं सुबुह सुराण जा कपिड़ा बि मुंहिंजे कपिड़नि सां गॾु आया। सुराण हिन जो अंगरखो ठारायो आहे, प्रिंट एॾो प्यारो अथसि। ऐं हे ईअं ई सिंपल जीअं हूंदी आहे, हे असांजा माप जा वॻा। सो बहरहाल, ऐं ॿियो असांखे मेट्रो तां वठिणा हुआ चांवर, मेन शइ चांवर वरितासीं। सो किथे पिया आहिनि? अच्छा, मां सम्झो ॿाहिरि गेट वठी पिया। हे चांवरनि जी 2 थेलियूं, 10 किलो चांवर। वरी 2-3 महीना हलंदा इहे, त उनखां पोइ जंहिं ॾींहुं खुटंदा त वरी असां मेट्रो वेंदासीं। सो हाणे मां कंदमि पटियुनि जी कटिंग, छो त उन्हनि जे लाइ मूंखे पखो बंदि करिणो पवंदो आहे। त मां चवां थी अॻोपो पघर वारो कमु करे पोइ वञी मां विझां ऐं नमाज़ पढ़ां। लंच मां न कंदमि, मां वानी मंझंदि जी देरि सां खाधी आहे। सुराण हाणे इहो हिंदाणो कटींदी, मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी हूंदो। सो माशाल्लाह, त हाणे मां कटिंग करण थी वञां। 2:15 थिया आहिनि ऐं जीअं त मूंखे हिन जी कटिंग करणी, त पखो बंदि करे मां कंटिन्यू कटिंग कई आहे। ऐं माशाल्लाह हे एतिरा सारा पटा मुंहिंजा तयारु आहिनि। ऐं हाणे इहे सभु हिक ॿिए सां ॻंढिबा। ऐं हाणे जीअं हे रेड ते ख़तमु थो थिए, हे बि रेड ते ख़तमु थो थिए, रेड सां शुरू थो थिए, त इन्हनि जे विच में मूंखे ॿियूं पटियूं हणियूं पवंदियूं कनेक्शन करण जे लाइ। त उहे ॿियूं पटियूं बि इन्हनि मां ई निकितियूं आहिनि इलाही सारियूं। ठीकु आहे, जीअं हे हिकिड़ो पीस निकितो, छो त घटि वधि हुया, त हिनखे अगरि मां हिन सां हणी छॾींदमि, कंहिंजे विच में मां अगरि ॿियो को ॻंढण सां गॾु येलो जी पटी हणी छॾींदमि, त हे नंढियूं नंढियूं पटियूं बि इन्हनि मां निकितियूं आहिनि, जेके इन ई साइज़ जूं, इन ई विड्थ जूं आहिनि। इहे इन्हनि में यूज़ थी वेंदियूं इंशाअल्लाह। सो हाणे मां वेंदमि, मिंजंदमि, नमाज़ पढ़ंदमि, छो त गर्मी में हशर बुरो थी चुको आहे तमामु। अलाह रहम करे। ऐं उनखां पोइ थोरी देरि रेस्ट कंदमि। माशाअल्लाह, थोरी देरि रेस्ट कयमि, उनखां पोइ सॼियूं पटियूं ॻंढियूं अथमि। ऐं घटि में घटि मां सम्झां थी 2 रिलियुनि जो त थी वेंदो इहो बॉर्डर। सो रिलियूं बि अहिड़ी सिबंदमि, स्क्रैप्स सॼा अलॻि करे रखिया आहिनि, नंढा नंढा पीसिस। त उन्हनि मां जेके कलरफुल रिलियूं ठहंदियूं, उन्हनि जा वरी बॉर्डर्स बि हिन मां ठाहींदमि इंशाअल्लाह। सो हाणे थोरी देरि रेस्ट कंदमि, 3 पहिरीं जी निमाज़ ताईं। बसि निमाज़ में मां सम्झां थी 15-20 मिंट बचिया आहिनि। राति जा थिया आहिनि 8:15। असां ॾे कल्ह शाम जो जेके महिमान अचिणा हुया, उहे अॼु शाम जो आया।
सो उन्हनि सां इलाही सारो टाइम स्पेंड कयोसीं। दही फुल्कियूं हुयूं ऐं समोसा ठाहिया रेडीमेड आहिनि, निमको बिस्किट ॿियो बि अलाए छा हुयो। त हाणे असां राति जी मानी पचाइण जो को प्रोग्राम न आहे, छो त इहो ई खाधो काफ़ी आहे असांजे लाइ। थोरो घणो महिमाननि सां गॾु खाधोसीं, बुख लॻंदी त वरी हितां इहो ई खाईंदासीं। सो तव्हां खां मां मोकिलाईंदमि अॼु जे हिन व्लॉग मां, छो त काफ़ी देरि थी चुकी आहे। व्लॉग एडिट बि करिणो आहे अञा मूंखे, ऐं पोइ अपलोड करिणो आहे, टाइम लॻंदो हुन में। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं मोकिलाइणी आहे। अलाह वाही।